मालिक तुंहिंजी हार वाह कुदरत तबारक अल्लाह व अहसनुल खालिकीन को बरकत वारी आहे तुंहिंजे रब जी ज़ात जंहिंसां दुनिया जो को बि कारीगर मुक़ाबिलो करे नथो सघे मुंहिंजा दोस्त ही निज़ाम औलाद वारो अल्लाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे न ॾे रुगो नियाणियूं ॾे रुगो पुट ॾे नियाणियूं पुट गॾे ॾे इहो फ़ैसिलो क़ुरान करे छॾियो आहे ॿियो निज़ाम हिन दुनिया जे अंदरि आहे त इंसान जॾहिं दुनिया में आबाद थींदा त इंसाननि जो पाण में टकराव थींदो नफ़सानी ख़्वाहिशूं आहिनि हिक ॿिए जो टकराव हिन में तकरार थींदो पोइ हिननि में जहिड़ा थींदा पोइ हिननि में खूनरेदियूं थींदियूं पोइ वेड़ थींदी पोइ इंसाननि जे इन दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ हिननि इंसाननि खे जेको आहे अदल खपे इंसाफ़ खपे अमन खपे रोज़गार खपे हिननि इंसाननि खे ज़रूरियात खे पूरे करण जे लाइ इहो जेको निज़ाम हिन दुनिया जो आहे तव्हां त कंहिं मज़लूम सां ना इंसाफ़ी न थिए को ॾाढो खान जो पुटु कंहिं ग़रीब जा हक़ ना हक़ ॿिड़काए न इन निज़ाम खे हलाइण जे लाइ अल्लाह तबारक व तआला दुनिया में खिलाफ़त जो निज़ाम हलायो आहे इस्लाम में खिलाफ़त आहे मुल्क के टकाने का मालिक ऐं मालिक सिर्फ़ रब जी ज़ात आहे तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर मालिक सिर्फ़ रब जी ज़ात आहे शहंशाह सिर्फ़ रब जी ज़ात आहे इंसान खे रब ख़लीफ़ो बनायो आहे ऐं ख़लीफ़ो थी आयो आहे इन वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि ख़लीफ़ा ज़मीन जे अंदरि बादशाही सिस्टम कोन हलायो आहे खिलाफत जो सिस्टम हलाई आहे आदम के खलीफ़ो कई या दाऊद इन्ना जअलनाका खलीफ़तन फिल अर्ज़ ओए दाऊद तो क्या ज़मीन ते पंहिंजो खलीफ़ो तो करया वअदल्लाहु अल्लज़ीना आमनु मिनकुम व आमिलुस सालिहात ला यस्तखलिफन्नहुम फिल अर्ज़ ज़मीन ते अल्लाह ताला खिलाफत जो सिस्टम हलायो आहे ऐं इंसान के खलीफ़ो करे मुकर कई आहे ऐं खलीफ़ो आहे अल्लाह जो त खलीफ़े में उहे सिफ़तूं हुजण खपनि जेके रब जे ज़ात में ख़लिक़ु बिअख़लाक़िल्लाह खलीफ़ो उहो थिए जंहिंमें उहे सिफ़तूं हुजनि जेके रब जे ज़ात में तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क टोटल बरकतूं रब जे ज़ात में ऐं अरबी लुग़त जे हिसाब सां बरकत उन वस्फ़ जो नालो आहे जेका हिकु शइ खां शिफ्ट थिए ॿी शइ ॾांहुं हिकु मां मुंतक़िल थिए ॿी शइ ॾांहुं बर्फ़ जी बरकत इहा त ॿी शइ खे थधो करे बाहि जी बरकत इहा त ॿी शइ खे गरम करे पाणी जी बरकत इहा त उन खे ख़तम करे मानी जी बरकत इहा त बुख खे ख़तम करे कंबल जी बरकत इहा त सीउ खे ख़तम करे दवा जी बरकत इहा त बीमारी खे ख़तम करे मुंहिंजा दोस्त सभु बरकतूं अल्लाह जे ज़ात वटि आहिनि इल्म बरकत आहे रब वटि आहे अदल बरकत आहे रहम बरकत आहे अफ़ू बरकत आहे रिज़्क़ बरकत आहे बख़्शिश बरकत आहे इंसाफ़ बरकत आहे ॾियण सखावत या बरकत आहे सभु बरकतूं रब जे ज़ात में इन जे करे खलीफ़ो उहो थिए जंहिंमें बरकत हुजे खलीफ़ो उहो न हुजे जंहिंमें इमरान खान जहिड़े कुते में गूह जहिड़ी बदबू हुजे हा खलीफ़ो उहो थिए जंहिंमें अल्लाह जी सिफ़तूं हुजनि रब जी पहिरीं सिफ़त इल्म आहे खलीफ़ो उहो थिए जंहिं वटि इल्म हुजे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे बादशाह जे अॻियां बीठो आहे चवे थो इजाली अला ख़ज़ाइनिल अर्ज़ इन्नी हाफ़िज़ुन अलीम बादशाह चवंदो हुकूमत हलंदी कोन हुकूमत मूंखे ॾे छो त हुकूमत उहो हलाए जंहिं वटि इल्म हुजे हुकूमत उहो हलाए जंहिं वटि ईमानदारी हुजे ऐं नबी आहियां इल्म बि मूं वटि आहे ईमानदारी बि मूं वटि आहे इन जे करे हुकूमत मूंखे ॾे यूसुफ नबी हुकूमत घुरियो पियो वठे जे इहा हुकूमत हलाए बुरो कमु आहे त अल्लाह साईं क़ुरान में चवे हा त यूसुफ जो मुतालबो ग़लति हो इहो उनखे मुतालबो न करणु खपंदो हो बल्कि अल्लाह तबारक व तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे जेल मां कढी बादशाही तख़्त ते विहारियो मालूम थियो त हुकूमती मैदान ते अचणु नबियुनि जी सुन्नत आहे तात अदल इंसाफ़ क़ाइम थिए तात ज़ुल्म न थिए तात को बेरोज़गार न हुजे तात का गदागरी सिस्टम न हुजे इन जे करे इस्लाम में खिलाफती निज़ाम आहे दाऊद खलीफ़तुल्लाह आहे आदम अल्लाह जो खलीफ़ा
खलीफो आए, सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो खलीफो आए, यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो खलीफो आए, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो खलीफो थी रहियो आहे, मुहम्मद मुस्तफा मदीने जे अंदर अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां खिलाफत वारो निज़ाम हलायो। अबू बकर खलीफो थी रहियो, उमर खलीफो थी रहियो, उस्मान खलीफो थी रहियो, अली खलीफो थी रहियो। दुनिया में अल्लाह ताला खिलाफत वारो निज़ाम हलायो आहे, पर खलीफे थियण जे लाइ पहिरियों शर्त त इल्म हुजे, ॿियो शर्त त ईमानदार हुजे। क़ुरान तो ये ॻाल्हि सभु क़ुरान में साबित आहिनि। अल्लज़ीना इम्मकन्ना फिल अर्द अक़ामुस्सलात व आतवुज़ ज़कात व अमरू बिल मारूफ व नहू अनिल मुनकर। खलीफो वो थिए जेको पूरे मुल्क में नमाज जे सिस्टम के राइज करे। खलीफो वो थिए जेको पूरे मुल्क में गदा करी ऐं बुख जे दरवाजे के बंद करण लाइ ज़कात जे सिस्टम के जारी करे। खलीफो वो थिए जेको हिन कौम ऐं रैयत के चङाई जो हुकुम करे। खलीफो वो थिए जेको बुराई जा दरवाजा बंद करे। ए दिलू वो अक़रबु लित्तक़वा। खलीफे जा ये कमन असारे को वसारे का तो फक़तहू ऐदिहुमा। ये खलीफे जो कम है। इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर। ये खलीफे जो सिफ़तूं तो हुन में इल्म हुजे, अदल हुजे, ईमानदारी हुजे, रहम हुजे, बख़्शिश हुजे, नमाज़ी हुजे, मस्जिदूं ठाराए, नमाज़ सिस्टम के हलाए, गदागरी के बंद करे, बुख जे दरवाजे के बंद करे, ज़कात जे सिस्टम के हलाए, चङाई जो हुकुम करे, बुराई जा दरवाजा बंद करे। ए बादशाह जो कम आहे, ए खलीफे जो कम आहे। पर अफ़सोस बदकिस्मती सां जीअं खां वठी पाकिस्तान ठहियो आहे, 74 साल थिया आहिनि। जेके बि बुज़ुर्ग आया अल्लाह जी मेहरबानी सां सभु ट्रिपल ज़ीरो, डबल ज़ीरो बना, ट्रिपल ज़ीरो। ए सरदारी के जाओ तो बड़ा सजी सिंध गड़काई थई 22 शुगर मिलो, 1.5 लाख एकड़ ज़मीन, 30 किलो सोन बेनज़ीर छॾे वई, 90 पेट्रोल पंप, 120 फैक्ट्रियों, 35 बंगला। पर अञा ताईं गोहवाए वागो रंगर वात खड़ो था। अरे घोड़ाड़े ई हाले पटाडारो बंगलो सुठो अरे घोड़ाड़े यो मुझे पुट बिला लगे बख्श करियो। अरे घोड़ाड़े फिरौन निमरूद हामान अबू जहल वॾा वॾा कंजर दुनिया में हरामी पैदा थिया, पर ही सभिनी जो पीउ आहे। घोड़ाड़े मूंखे ॾियो, घोड़ाड़े हे न मुल्क जा हुकुमरान ही इमरान बंदर जंहिंजा दामाद यहूदी, जंहिंजा साला यहूदी, जंहिंजा ससुराल सहुरा यहूदी। हिनजी बासत कान अफगानिस्तान जी तलाए पार थी जेका इकरामला न्याजी पैसनि तां वरिती उन मां ही गंजर पैदा कयो। तवाए सां जो पैदा थियनि रंगी जो हालात अॼु पी करे बकवासूं करे मौलाना फज़ल रहमान जे ख़िलाफ़ जजी ए बुजुर्ग वेठा वरी कावड़ जी बूंदा त मरी था। यो सुठो यो है ना मौलाना के खिलाफ ॻाल्हायो, खबर पइजी वई। मौलाना सिर्फ हिकिड़ो जवाब ॾिनो आहे, हुन मौलाना के खिलाफ बकवास कई आहे। मौलाना हिकिड़ो जवाब ॾिनो आहे त असांजे कारकुननि जूं लच्छूं तेल में पुसी हुई। जेकॾहिं 23 मार्च का अॻ में इमरान कुत्ते जो बंदोबस्त थी वियो त ठीकु आहे, झड़ मखण लॻी पई आहे। जे न त 23 मार्च ते इंशाअल्लाह ताला पूरी सिंध मां मुजाहिद कफन खणी घरां मोकिलाए लच्छूं खणी निकिरी जिहाद जो नारो हणी इन कुत्ते जे तख़्ते खे ऊंधो करे पोईंदा वई। नारे तकबीर, काइदे सिंध
कसम खड़ी तो चवा तो भाड़ियो पुत हथ न खड़े, मुनाफिक हथ न खड़े, दुगनी पॉलिसी वारो हथ न खड़े, सिर्फ वो माण्हू हथ खड़े जेको कुरान जे एतबार दे तासी मरण ला तैयार वाले इनकलाब वारी बात करे कोई लॻाई। आज जमीयत कदम बढ़ाओ, आज जमीयत कदम बढ़ाओ। आज समो ताके कसम ॾिनो असी इंशाअल्लाह आओ इन अच्छी दाढ़ी में मरण जे कंजे ते वेठो या 68 साल मुंहिंजी उम्र आहे, कसम खड़ा तो रब मुंहिंजो शाहिद आहे तो मौलाना फजल रहमान जे क़यादत में जेकॾहिं हिन गुनाहगार खे शहादत मिले तो मूं खटियो असी इंशाअल्लाह शहीद थियण लाइ तयार आहियूं। असी उहे कोन आहियूं जेके पीपलनि सां गॾु वञनि पिया 30,000 रुपया फी माण्हू ॾियारीअ ते था वठी वञनि। इस्लामाबाद खां लॻी मोटंदा 30,000 रुपया वठंदा, 30,000 ते असीं नचण वारा कोन आहियूं, असीं बुख ते जान जी बादी ॾियण वारा आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला हिन कुते खे लाइ मौलाना फजल रहमान जहिड़े शख्स हदीस आले इल्म इंसाफ पसंद अल्लाह जे वली ऐं बुजुर्ग के हुकूमत जे तख्त ते विहारे जेको कुदरत वारे खिलाफती निज़ाम हलायो आहे, इंशाअल्लाह मौलाना फजल रहमान जी क़यादत में अछन साधु सदासी चओ इंशाअल्लाह। वक्त बि घणो थी वियो आहे, आऊं बि पोड़ो आहियां, थकल आहियां। ब मेहमान असांजा वेठा आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि जा बयान थींदा। तव्हां अॼु पंहिंजे जज़्बनि सां काइदीन खे बि ख़ुशि कयो आहे, मूंखे बि ख़ुशि कयो आहे। अल्लाह ताला तव्हांखे असांखे दुआ तो घणा करो होशियार थी जा। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे थोरो ॾिसजा। आऊं अंदाज़ो लॻाईंदुसि त मुआरी दुआ वणे थी नथी वणे। या अल्लाह मातली हिन जलसे में जेके बि मुजाहिद गॾु थिया आहिनि इन्हनि सभिनी खे शहादत जो मौत नसीब फरमा। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। जज़ाकुमुल्लाह खैर कमाल जवानी है जोर बाबा कमाल माशाअल्लाह माशाअल्लाह।